नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त इस्लामाबाद में खबर ॾींदा तो मरियम नवाज़ पंहिंजे चाची शहबाज शरीफ ऐं सोट हमज़ा शहबाज सां यकजहती जे इज़हार लाइ एहतसाब अदालत पहुची वई ऐं साणंद मुलाक़ात कई। एहतसाब अदालत लाहौर में मनी लॉन्ड्रिंग ऐं आमदनी खां वधीक असासन वारे केस बाबति रेफरेंस ते ॿुधणी थी। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ खे सख्त सिक्योरिटी में बख्तर बंद गाड़ी में कोट लखपत जेल में अदालत में पेश कयो वियो। नायब सदर मुस्लिम लीग नून मरियम नवाज़ भी पंहिंजे चाची शहबाज शरीफ ऐं सोट हमज़ा शहबाज सां यकजहती जे इज़हार लाइ एहतसाब अदालत पहुती ऐं ॿिन्ही अॻवान सां मुलाक़ात कई। मरियम नवाज़ के कोट लखपत इंतजामिया शहबाज शरीफ सां जेल में मुलाक़ात जी इजाज़त न ॾिनी हुई, जंहिं सबबि हिन अदालत में साणुसि मुलाक़ात कई। पार्टी ज़रियनि मूजिबि मरियम नवाज़ शहबाज शरीफ खे मौजूदा सियासी सूरत हाल ते एतमाद में वरितो वियो आहे ऐं गिलगित बल्तिस्तान इलेक्शन जी चूंड मुहिम जे हवाले सां हिदायतूं बि वरितियूं ऐं ॿिन्ही अॻवान जे विच में अयाज़ सादिक जे तकरारी बयान ते बि सलाह मशूरा कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।